ए हवा ऐं छो न खिलां, ए हवा ऐं छो न खिलां, ओ मूंखे ख़ुशियाँ मिली, हाय हाय ख़ुशियाँ मिली। ए हवा ऐं छो न खिलां। जी हाँ दोस्तों, ठीक अहिड़ी तरह ख़ुशीअ जी ख़बर जेका बिल्कुलु मूंखे दिलि खे लॻी वई आहे, ॾाढी ख़ुशीअ जी ख़बर। ऐं सोचियुमि त अवां दोस्तनि जे लाइ इहा ख़ुशख़बरी अवां दोस्तनि ते बि शेयर कयां। ऐं दोस्तो, उहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे ऐं अवां सोचे रहिया हूंदव त उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे। ठीक अहिड़ी तरह दोस्तो, त जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त KTN ते हलंदड़ जेको मुंहिंजो ड्रामो हुयो ख़ुददार। जी हाँ, ख़ुददार मुंहिंजो जेको कैरेक्टर कयो परू पेरीअ जो, जेको मुंहिंजो कॉमेडी कैरेक्टर हुयो, तमामु बहितरीनु कैरेक्टर। ऐं ॾिसंदड़नि जेको आहे उनखे सुठी मोट ॾिनी ऐं बिल्कुलु चाहींदड़ जेके मुंहिंजा चाहींदड़ हुआ उन्हनि ॾाढी मोट ॾिनी आहे। ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां जेके असांजे मीडिया सां जेके वास्तो रखंदड़ आहिनि, असांजा दोस्त जेके असांजा डायरेक्टर हज़रात आहिनि ऐं जेके असांजा राइटर हज़रात आहिनि, मां उन्हनि जो बि शुक्रियो अदा कयां थो पियो जो उन्हनि हिन चीज़ खे बि यादि कयो आहे। त दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको असांजो हिन हले पियो जेको आहे सिंध TV ते बहितरीनु सोप सीरियल जेका जेको असांजा डायरेक्टर साहिब खे मां बि मुबारकबाद पेश कंदुसि त तमामु जेको आहे उनजा व्यूज़ सुठा अचनि था पिया ऐं तमामु जेको आहे दोस्त उनखे असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि तमामु घणा थी विया आहिनि। ऐं यूट्यूब ते मां ॾिसंदो आहियां उनखे काफ़ी दोस्त जेको आहे उनखे ॾिसनि था पिया ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां। ऐं मां इन करे मां जेके उनजो डायरेक्टर आहिनि उनजी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयां थो। त दोस्तो, ठीक अहिड़ी तरह हिन चीज़ खे बि तकरार ड्रामे में कमु मिली वियो आहे। ऐं जीअं मूंखे इहा ख़बर लॻी त मां चयो दोस्तनि ते मां ख़बर शेयर करे छॾियां। त दोस्तो, हिन चीज़ खे हुते जेको आहे वञण जी तयारी थी पई आहे ऐं इनशाअल्लाह जेको आहे मां हीअ जेको इलेक्शन वारो जेको दौरु हले थो पियो, हीअ इलेक्शन जीअं ख़तमु थींदी हर माण्हू जेको आहे अफ़रा तफ़री में आहे ऐं सियासत जी वेड़ हले पई। को किथे संभरियो बीठो आहे, को किथे संभरियो बीठो आहे थियो। ऐं बसि ईअं सम्झो को गोवर जेके ढगा हूंदा आहिनि उन ढगनि खे डोराइण जे लाइ बसि सभु हाणे तयारु बीठा आहिनि। बाक़ी खटाईंदी सोभ दोस्तो अला कंदो, हर कंहिंजे जे नसीब में सोभ हूंदी उनखे सोभ मिलंदी इंशाअल्लाह अज़ीम। ऐं असां बि इंशाअल्लाह जेको आहे इलेक्शन खां पोइ ऐं तकरार ड्रामे जो हिसो थींदासीं इंशाअल्लाह अवां दोस्तनि खे। ऐं हुन सां गॾोगॾु जेको असांजो अवां सिंध TV ते जेको ड्रामो ॾिठो हो ज़हर ज़िंदगी में जेको हुयो बकरार। जी हा, ऐं बकरार जो वॾे भाउ जो कैरेक्टर मूंखे मिलियो आहे। इंशाअल्लाह हू बकरार बि आहे उन ड्रामे में ऐं मां बि हूंदुसि। ऐं असांजी वरी ख़ुशनसीबी आहे जो असांखे डायरेक्टर ऐं असांखे राइटर असांखे यादि कयो आहे। त इहा हुई असांजी जेका ख़ुशी जेका मां दोस्तनि ते शेयर कई। दोस्तो, ऐं तव्हां जेको आहे ज़ाहिर आहे मुंहिंजो ख़ुददार ड्रामो ॾिठो हूंदो, ज़हर ज़िंदगी बि ड्रामो ॾिठो हूंदो, उनजे बारे में मूंखे जेको आहे तव्हां कमेंट बि कयो। ऐं अगरि हीअ ख़ुशी वारी ॻाल्हि अव्हांखे पसंदि अची वई आहे त हुनजे लाइ बि जेको आहे कमेंट कंदा करो यार, बिल्कुलु कमेंट बिल्कुलु कोन कंदा आहियो। ऐं ॾिसो पिया त मुंहिंजी जेको इन टाइम तबियत बि बिल्कुलु ख़राबु, बुख़ार खंघि ज़ुकाम इलाही वठ करे वियो आहे, विकोड़जी वियो आहियां इन जेको आहे इन बुख़ार में खंघि ज़ुकाम में। त सोचियो जीअं मूंखे ख़ुशीअ जी ख़बर मिली त ईअं मां सोचियो भली दोस्तनि खे भले छो न हुजे आवाज़ु वेठल हुजे, भले कहिड़ो बि हुजे, भले बहरहाल दोस्तनि सां जेको ॻाल्हि शेयर ज़रूरु करणी आहे। त दोस्तो, अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हुनखे तव्हां थोरो जेको आहे ईअं लाइक वारे बटन खे दॿायो। ऐं जीअं दोस्तनि सब्सक्राइब न कयो आहे उन दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि भले सब्सक्राइब कयो। भले मां तव्हांखे सुठा सुठा वीडियोज़ ॾींदुसि ऐं ज़ाहिर आहे उते वेंदुसि तकरार ड्रामे में त तव्हां दोस्तनि खे बि उन्हनि दोस्तनि सां मुलाक़ात कराईंदुसि। ओ जिन बि खाईंदासूं बि भरींदासूं। त दोस्तो, इहो हुयो मुंहिंजो डायलॉग ख़ुददार ड्रामे में। त दोस्तो, बसि मुलाक़ात कयूं था पाण तकरार ड्रामे में। नेक्स्ट वीडियो जे लाइ ॾींदा कादी सार खे इजाज़त। अला वाही।